हिफाजत जे लामा तलवार खैया हुजूर फरमायो सच्चो गाला कड़े मकसद जे लायो आही जिसे बस इहो ही मकसद आ नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो जे इहो ही तुझो मकसद हो तपो मक्के जे शहर में हरम जे अंदर बैतुल्लाह में हतीम जे अंदर बैतुल्लाह सा टेक दई तू ऐ सफवान पाण में मशवरा पे कया तो ऐ सफवान पाण में मशवरो पे कयो तुझे कर्द जो बार सफवान खयो आला याल जी कफालत में सफवान खया ऐ तू बार ते तलवार ज़र आलूदा करे आए तमा वजा तो मदीने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शहीद करण जे लाए जे कदे तू आयो आ के दिन जी गाल करण जे लाए त पो हरम में मुझे कत्ल जे लाए शहादत जे लाए मंसूबा के ठाहे रहा ओ वक्त एड़ो हो उमेर जो सही बस गालू खत्म असा गाल कई सी उते इहा ही गाल निकल कोने तो पो केड़ी गालियूं असा जो तो गाल कर और आवाज सुभान अल्लाह काफिर थी करे मने पियो तो मदीने वाले के खुदा गैब जो इल्म अता फरमायो जैसे असा मंसूबो उठायो हर में मक्का में बैतुल्लाह में गई उहा ही गाल निकल काने खुदा तहां के बुधाए जदी कलमो भरायो तो मुसलमान तो सुभान अल्लाह फरमाइश पढ़ ला इलाहा इल्लल्लाह बड़ी आवाज से सभी पढ़ो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वारो साथी जैसा तय करे आयो त गाल जाहिर न कजा सफवान मक्के में मानन के चोंदो मक्के वारो वडो वाक्यो थियण वारो आ सुभान अल्लाह तो समझो के तो मारो यार वयो आ मदीने हाले जो तो कम करेगो जे वडो वाक्यो थियण वारो आ मानो पुछंदा कहिड़ो जे बस पो बुधाईंदो सां सब्र कयो वडो वाक्यो थियण वारो आ बराबर वडो वाक्यो थियो पर उहो न जेको सफवान सोचो हो वडो वाक्यो इहो थियो जेको हुजूर के शहीद करण जे लाइ आयो खुद मुस्तफा ते कलमो भरे मुसलमान थी वियो वाक्यो वको वडो जरूर थियो पर हुन वारो न जेको हो माण्हुनि में बि प्रोपेगेंडा करे वडो वाक्यो थींदो माण्हू चन छा वडो थींदो वडो थियो चंद ॾींहंनि खां ख़बर पई दवा उमर मुसलमान थी वियो हुजूर फरमाए इन जे पुट मां हथ कढो इन जो पायो न इन जो पुट कई दिया इन जे पुट मां हथ कढो इन के छजो उमर मक्के मदीने मां निकतो ऐ मक्के शरीफ में आयो केतरी खल्क के इस्लाम जी तबलीग के जो उमर जे जरिए मानू रसूलुल्लाह जो कलमो भरे मुसलमान सुभान अल्लाह जंहिंजे लाइ रहम जंहिंते रहम कबो उन जे हाल जी ख़बर बि हुजे हुजूर के ख़बर आ मां अर्ज़ कयां थो नाराज़ न थिजो मौलवी अशरफ अली थानवी देवबंद जो मौलवी आ उन पंहिंजे किताब इमदादुल मुश्ताक में लिखियो आ चवे तो हिकिड़ो गैर मुस्लिम हो मुसलमान कोन हो पोइ मुसलमान थियो पर मुसलमान थियण खां पहिरियां जदों उन एडी रियाज़त कई जो 14 तबकन ते उन जी नजर पहुंचंदी माना 7 ज़मीनूं 7 आसमान उन जे साम्हूं ही हूंदा हा तहां जे मौलवी साहब एक गैर मुस्लिम जे लाइ लिखियो आ त मुसलमान थियण खां पहिरियां 14 तबकन ताईं उन जी नजर पहुंचंदी असां गैर मुस्लिम जे लाइ नथा कयूं असां ॻाल्हि कयूं था त गौसे आज़म जी ॻाल्हि था कयूं सुभान अल्लाह
असा पीराले पीर जी गाल कया था असा पीसे रोज़े वारे जी गाल कयूं था जो ये खलीफो सामो वेठो जी रोज़े वारे जा मुरीद घणा टंडो बहादुर निज़ामानी जी तरफ जी फकीर घणा किथे किथे पहुंचंदा पाण मसनवी जे मुताले में मसरूफ आ ज़ोर जे नमाज खां पोइ फकीर इहो सोचो पाण ई कंधो मुबारक मथे खणी पाण फरमाए फकीर जॾहिं सिज उभरंदो आहे ज़ाहिरी सिज उभरंदो आहे मथे ईंदो आहे त पूरी दुनिया ते हिन जी रोशनी पहुचंदी आहे हे ज़ाहिर सिज आहे ऐं मुर्शिद मानवी सिज आहे उहो हक़ीक़ी सिज आहे जॾहिं उहो मथे उभरी ईंदो आहे त को फ़कीर उन जे नज़र खां हेॾे कुझु कोन हूंदो आहे उनजी पंहिंजे तमामु मुरीदनि ते नज़र पहुचंदी आहे अबा जॾहिं मुर्शिद जो इहो कमाल आहे असां तव्हांजे मुर्शिदनि जो इहो कमाल आहे हज़रत गौसे आज़म जी नज़र इहा आहे जो पाण फरमाईंदा कारी किबिल कारी ॻात में को काफ़ जे कारे जिबल जे मथां हले लबसरतुहा वसमेतु तबीबहा मां गौसे आज़म बगदाद में वेही करे उनखे ॾिसंदो बि आहियां उनजे हलण जो आवाज़ बगदाद में ॿुधंदो बि आहियां आवाज़ गौसे आदम जे ॾिसण ॿुधण जो इहो कमाल आहे त मदीने वारे जे नज़र जो कमाल छा बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की चौरे आवाज़ सुभान अल्लाह बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की कि है रूबरू सब खुदाई खुदा की बता समझो तो बैत पढ़ी वियो सही मुस्लिम के खोल सही मुस्लिम में हज़रत सौबान जी रिवायत मौजूद आहे हुजूर फरमाइन था इन्नल्लाह ज़वालियल अर्द बेशक अल्लाह ताला पूरी ज़मीन के मां मोहम्मद जे सामो वेड़े रखियो आहे फराइतु मशारिकहा व मगारिबहा हुजूर फरमाइंदा जेके जिते सिज उभरंदो आहे मूं उनखे बि ॾिठो आहे जिते सिज लहंदो आहे मां मोहम्मद उनखे बि ॾिठो आहे मिशकात शरीफ जी रिवायत आहे हुजूर अलैहिस्सलाम फरमायो जेकॾहिं को कखु खणी मस्जिद मां कखु खणी हीअं ॿाहिरि उछलाए न सफ़ाई माण्हू कंदो आहे पाण फरमायो को हीअ कखु खणी मस्जिद मां ॿाहिरि उछलाए थो ईंदा बाद में कखु खणी ॿाहिरि उछलाईंदा सफ़ाई मस्जिद जी बाद में कंदा हुजूर फरमायो अल्लाह मूंखे उहो बि पहिरियां ॾेखारे छॾियो वो थींदो बाद में पर हुजूर जे इल्म में पहिरियां आहे हुजूर खे उन जी पहिरियां ख़बर आहे रहम करण जे लाइ ॿी शइ ज़रूरी आहे जंहिं ते रहम कंदो उन जे हालात खां वाक़िफ़ हो बेखबर हो जो गुलामों से वो आका क्या है जो सुभान अल्लाह आला हज़रत वरी भली ॻाल्हि कई ज़ोर सां सुभान अल्लाह चओ खुली करे सभई सुभान अल्लाह चओ वाह हुजूर खे असांजे हाल जी ख़बर न हुजे त पोइ असांखे रहम कीअं थींदो मां तकड़ में चारई ॻाल्हियूं करे वञा रहिजी न वञनि पहिरीं ॻाल्हि रहम करण जे लाइ ज़रूरी त रहम कंदड़ ज़िंदा हुजे ॿिए नंबर ते ज़रूरी आहे त जन ते रहम कंदो उन्हनि जे हालतुनि खां वाक़िफ़ बि हुजे हुजूर खे पूरी काइनात जे अहवाल जी ख़बर आहे हालात जी ख़बर आहे टे नंबर ते रहम करण जे लाइ ज़रूरी आहे रहम करण जे लाइ ज़रूरी आहे जन ते रहम कंदो उन्हनि खे क़रीब ऐं वेझो बि हुजे असां ते मारप वेजाम साहब में रहम करण वारो नवाब शाह में अवाई रहम थींदो वो वेझो आहे ई कोन रहम करण जे लाइ ज़रूरी आहे जंहिं जंहिं ते रहम कंदो उन्हनि जे क़रीब भी हुजे उन्हनि खे वेझो भी हुजे अल्लाह कुरान में फरमायो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम कुरान फरमाए थो त नबी करीम अलैहिस्सलाम मोमिननि खे उन्हनि जे जान खां बि वधीक क़रीब आहे तुंहिंजी जान तोखां परे थी सघे थी पर मदीने वारो एतिरो बि पूरो कोन्हे रसूलुल्लाह सां खां वधीक वेझो आहे
औलादी मन अक़रबा और वसा कौन था कयो तहजीर नास में कासिम नानो तवी भी मने विया था औलाद माना अक़रब माना हुजूर मोमिनन के उन्हनि जे जान खां वधीक करीब ऐं वेझा इमदाद सलूक में त गंगो हिसाब मने वियो आहे जे तो मुर्शिद जो जिस्म परे हूंदो आहे पर रूह मुरीदन सां गॾु हूंदो आहे अब जे मुर्शिद जो रूह मुरीदन सां गॾु थी सघे थो त पोइ मदीने वारे जी रूहानियत पंहिंजे उम्मत सां गॾु छो कोन थी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या एहसास आहे गर्मी आहे अवां बि गर्मी में वेठा आहियो मां त ॻाल्हायां थो तव्हां त खणी ॿुधो था ऐं त पघर में छल थी वियो आहे को पखो खणी लॻायां त बि सोरी ॻाल्हि थिए हा पर त हिते सफ़ा कमु पको लॻो पियो आहे ईअं न को मसइलो कोन्हे को हितां जा पघर निकिरंदा त इंशाअल्लाह आख़िरत जा पघर माफ़ ज़ोर सां वॾी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ जहन्नम के जैदी हुंदी मौज मस्ती जहन्नम के जैदी हुंदी मौज मस्ती उन बाए के भी हटाए कास्ते करे पार कश्ती आनी दो अमन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में बोले आवाज आवाज सभी सुभान अल्लाह कहाँ बिचो परेशान न खुश थी करे सुभान अल्लाह चो हशरा वेल हुंदा समेरा परे खां सुञाणा हूंदुसि छोट कारे जो झंडो हथन में हूंदुसि छोट कारे जो झंडो हथन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आसोनो गुलन चौथे नंबर ते टे ॻाल्हियूं थी वियूं रम करण वारे जे लाइ ज़रूरी ज़िंदा हुजे रम करण वारे जे लाइ ज़रूरी आहे त उन मरहूम जे हालात खां जंहिंजे लाइ रहमत थी आयो उन्हनि जे हालात खां बाख़बर हुजे टे नंबर ते ज़रूरी आहे जन जन ते रम कंदो उन्हनि खे क़रीब बि हुजे वेझो बि हुजे तॾहिं तव्हां सां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे असांजो नबी हाज़िर नाज़िर नबी आहे हाज़िर नाज़िर जो मतिलबु तो हुजूर जो जिस्म मुबारक मदीने में नजर मुबारक पूरी कायनात ते ये पूरी दुनिया रसूलुल्लाह दे ही सामो को मसलो अगर ना सुपाण में न कयो न तकीर बंदा त मां हिते ही बंद कंदुसि को ॿियो मसइलो आहे त जी बिस्मिल्लाह मां हाज़िर वेठो आहे ज़ोर सां सुभाणे अल्लाह चओ ऐं पंहिंजे तक़रीर बयान जो पाण ई जवाबदार आहियां तव्हांजे मथां जवाबदारी न रखंदुसि ज़ोर सां सुभाणे अल्लाह वॾी आवाज़ सां चओ चौथी शइ ज़रूरी आहे छाजे लाइ रम करण जे लाइ रम करण वारे में कुव्वत हुजे ताकत हुजे इख्तियार भी हुजे अगर रम करे ताकत काने कुव्वत ना है कुदरत ना है इख्तियार कोने को त रम कीअं कंदो रम करण जे लाइ ज़रूरी इहो बि आहे त जन जन जे मथां रम कंदो उन्हनि जे मथां रम करण जी कुव्वत हुजे ताकत हुजे इख्तियार हुजे असांजो नबी बेइख्तियार न आहे अल्लाह मुस्तफा खे मुख्तार बणाए मोकिलियो पक न पवे त सुनंदे अबी दाऊद खोलियो
फदाला बिन उबैद जी रिवायत आहे जे हुजूर मूंखे फरमायो 5 नमाज़ पाबंदीअ सां 5 वक्त पढ़जा अदु कयो या रसूल अल्लाह 5 टाइम घणा आहिनि मां कम कवर वारो माण्हू आहियां रिआयत थे का बि हिकिड़ी जामिल शइ मूंखे ॿुधायो हुजूर फरमायो ठीकु आहे पोइ असरैन जी हिफ़ाज़त कजां या रसूल असरैन छा आहे पाण फरमायो सुबुह जी नमाज़ मग़रिब जी नमाज़ ॿिया 5 पढ़ंदा तूं वञ तोखे ॿिनि जी इजाज़त तूं हमेशह 2 नमाज़ूं पढ़ंदो रहे मालूम थियो असांजो नबी इख्तियार वारो नबी आहे जोर सां चओ असांजो नबी इख्तियार वारो नबी आहे त चौथे नंबर ते रहम करण जे लाइ जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा आहे त जेको रहम कंदो उन वटि क़ुवत हुजे ताक़त हुजे पावर हुजे इख्तियार हुजे नबी करीम खे अल्लाह पावर बि ॾिना हुजूर खे अल्लाह ताक़त बि ॾिनी अल्लाह मुस्तफ़ा खे बेइख्तियार कोन बणायो आहे मुख़्तार नबी करे मदीने वारे खे मोकिलियो शरीयत अल्लाह जी ॾिनई मुस्तफ़ा खे निज़ाम ख़ुदा जो ॾिनई रसूलुल्लाह खे ॾेई करे महबूब अल्लाह खे अल्लाह फरमाए महबूब निज़ाम ही आहे शरीयत ही आहे पर बेइख्तियार नहीं तोखे मुख़्तार बणायो अथमि जंहिंजे लाइ जेको हुकुम तरमीम करे मोहम्मद में इख्तियार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ एक हदीस तव्हां या ॿुधे रहियो मसलो पावर जो अबा तू पावर तू हुजूर जो छा कछींदे वेही करे मंडी माकोड़ी इन में खूह में कछे पई उभ हाणे मंडी ही हुई भी माकोड़ी जिंडण माकोड़ी ओ खूह जे तरे में हाणे ॿाहिरि पई निकिरे ॿियनि चुस काॾे चयना कछण थी वञा त सिजु किथे थो उभरे जी तू मंडी निकरी हिन मां खूह मां कान थी सघे वरी खूह मां निकिरंदी वरी वेंदी उभ खे कछे ईंदी त हितां खां उभरे थो जिथे सिजु घणो परे आहे घणा किलोमीटर परे आहे मंडी माकोड़ी अरे मंडियूं माकोड़ियूं तव्हां जहिड़ियूं कई आहियो हुजूर जे इल्म खे कछण वारियो हुजूर जे ज़िक्र खे कछण वारियो हुजूर खे पावर खे कछण वारियो उहे पाश पाश थी विया हुजूर जो ज़िक्र अॼु बि मौजूदु आहे क़यामत ताईं मुस्तफ़ा जो ज़िक्र हलंदो हुजूर जे क़ुव्वत जो ज़िक्र हलंदो मुस्तफ़ा जे पावर जो ज़िक्र हलंदो हुजूर जे इख्तियार जो ज़िक्र हलंदो हुजूर जे इल्म जो ज़िक्र हलंदो अवां जहिड़ियूं मंडियूं माकोड़ियूं खोड़ आहियो मरी ऐं पूरियूं बि थी वञो अवां खां उभ कछण वॾी ॻाल्हि आहे अवां उभ कोन था कछे सघो थो रसूलुल्लाह जो पावर हुजूर जो इख्तियार हुजूर जो चाचो आहे हज़रत अब्बास जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो हुजूर खे अर्ज़ु करे थो या रसूल मुस्लमान त हाणे थियुसि पर तव्हांजो पावर मां तॾहिं ॾिठो जॾहिं तव्हां पींघे में हुया हुजूर फरमायो छा ॾिठई चाचा अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह मूं ॾिठो रअयतुक तुनागिल कमर मुंहं खे ॾिठो मके जो शहर हो पींघे जे हाल में हुआ तव्हां चंड सां ॻाल्हाईंदा हुयो हुजूर ईअं कोन फरमायो चाचा मां त नंढड़ो हुउसि मूंखे का ख़बर कान्हे हुजूर फरमायो न आओ चाचा चंड मूंसां ॻाल्हाईंदो हो मूंखे रोअण खां रिझाईंदो हुयो ऐं उन वक़्त में हुजूर फरमायो जॾहिं चंड लहंदो हो अल्लाह जे अर्श जे हेठां वञी सजदो कंदो हो सजदे करण महिल जेको आवाज़ पैदा थींदो हो या अल्लाह जी तस्बीह बयान कंदो हो हुजूर फरमाईंदा मां पींघे में ॿुधंदो हुयुसि आवाज़ वो चंड जी तस्बीह अल्लाह जो अर्श जे चाहते वने जे भी चाहते वनी करे सजदो करे चंड उन जो आवाज थे तब हुजूर ॿुधन वो तस्बीह बयान करे मदीने वारा पींघे में ॿुधंदा चओ सुभान या रसूल अल्लाह मां ॾिसंदो हुयुसि अॻिते हदीस हले थी या रसूल अल्लाह मां ॾिसंदो हुयुसि राइतुक मां तव्हांखे ॾिठो हिकु त चंड सां कलाम कंदा हो उन खां बाद में मां ॾिसंदो हुयुसि अवां आंगुर मुबारक मथे खणंदा हो वहैसु अशरत माल इलैहि जे पासे ॾे आंगुर जो इशारो वेंदो हो चंड उन पासे ॾे हलंदो हुयो चांद झुक जाता जिधर उंगली उठा दे महद में अरे बस तो यार वो सुभान अल्लाह जोर सा सभई जो सुभान अल्लाह
चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। नूर की सरकार से पाया दुशाला नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। मुस्तफा नूर हुजूर जो रसूल जो सुभान अल्लाह। हजरत उस्मान के तरह तो ज़ुन्नूरैन चयो वेंदो आहे। इन नूरन वारो जो हजरत उस्मान के हिक ॿिए जे पुठियां मुस्तफा बन्याणियूं पंहिंजो निकाह में अता फरमायो। हुजूर जो पावर ॾिसणो आहे तो हुजूर जे उन पावर आंगुर मुबारक जे इशारे खे निहारियो। चंड दे इशारो ते बद थे, सिज दे इशारो ते वापस अची वञे। साईं पिंगे में हजरत अब्बास अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह, जादे आंगुर हलंदी चंडो दे हलंदो। सुभान अल्लाह। असांजो नबी पावर वारो नबी आहे, असांजो नबी कुव्वत वारो नबी आहे, असांजो नबी ताकत वारो नबी आहे, असांजो नबी बा इख्तियार नबी आहे। मां अर्ज़ कयो त रम करण जे लाइ ज़रूरी आहे त चार शयूं हुजनि। रम करण वारो ज़िंदा हुजे, रम करण वारे खे मरहूम जे हालात जी ख़बर हुजे, रम करण वारो मरहूमनि खे वेझो बि हुजे, जनते रहम कंदो उनखे वेझो बि हुजे, ऐं रम करण वारे खे कुव्वत पावर ताकत इख्तियार बि हुजे। इहे चारई हल सुन्नत जा अक़ीदा आहिनि। असांजो नबी ज़िंदा नबी आहे। असांजे नबीअ खे अल्लाह मा कान मा यकून जो इल्म बि अता फरमायो आहे। असांजो नबी कुव्वत ताकत वारो इख्तियार वारो नबी बि आहे। त असांजो नबी असांखे साह खां बि वधीक वेंदो। सुभान अल्लाह। अक़ीदा चार, उहे चारई इन आयत मां साबित थियंदा। अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। महबूब असां तोखे तमाम जहान जे लाइ रहमत। सुभान अल्लाह। उहा रहमत मुस्तफा जी अॼु बि आहे, क़यामत ताईं हलंदी। अवां मीलाद कयो आहे मुस्तफा जो हिन पठान महले जे अंदरि। अवां जी हीअ महफ़िल हुजूर खां लिखियल कोन्हे, मुस्तफा जे साम्हूं आहे। सुभान अल्लाह। सरकार जे करम फरमाइनि त हुजूर जे अॻियां देरि बि कान्हे का। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हबीब ईंदो, महिमान थी मोहम्मद ईंदो, ज़रूर ईंदो। अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो, महिमान थी मोहम्मद ईंदो, ज़रूर ईंदो। अब ये महफिल कंहिंजे लाइ सजाई आहे? मदीने वारे जे कंहिंजे लाइ वेठा आहियूं? हुजूर जे लाइ। मीलाद आहे हुजूर जो, शान हुजूर जो, ज़िक्र मुस्तफा जो। अब आप जंहिंजे आसरे ते वेठा आहियूं ऐं महिरबानी न थिए त पोइ कीअं कमु थींदो? असांखे उमेद आहे, चओ सुभान अल्लाह। असांखे हुजूर जे ज़ात में रूहानियत हुजूर जी त जिथे किथे गॾा मां अॻ में अर्ज़ु कयो आहे, चओ सुभान अल्लाह। मीला तोखे हुजनि मुबारको मीलाद करण वारा, आका जे ईद में घर आबाद करण वारा।
बात करना वारा आका जे ईद में घर आबाद करना वारा नाजिल जो तो वटे मेरे न्यारे तो सुभान अल्लाह नाजुल जो तो वटे अरशद नूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो जरूर इंशाअल्लाह हिते मेहरबानी थींदी त क़ब्र में त थे ही थे ऐं आख़िरत में त आहे आशिक़नि जे लाइ ईद जो सुभान अल्लाह अल्लाह मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह जी नहीं सलाम पढ़बो अल्लाह को है लो जे ना तो बिस्मिल्लाह करे मुस्तफा जान रहमत तेरा खूब सलाम शमा